तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जूं क़ीमती अनमोल दिलि खे छुहंदड़ ॻाल्हियूं। उन खां अॻु जो असीं उन नसीहत जे नुक़्तनि जे तरफ़ हलूं, उन खां अॻु में तव्हां जे ख़िदमत में हिकु नंढड़ो अर्ज़ु इहो आहे त हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि बुज़ुर्गनि जूं आहिनि, उन्हनि दाना इंसाननि जूं आहिनि जिन पंहिंजूं समूरियूं ज़िंदगियूं इन इल्म अदब जी ख़िदमत में गुज़ारे छॾियूं। हुन मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा सैर सफ़र कया, मुशाहिदा कया, माण्हुनि जे नफ़्सियात खे सम्झो, माण्हुनि खे ॾिठो परखियो, हिन ज़माने खे जांचियो ऐं पोइ उन मां हुननि हीअ शयूं जेका नतीजा कढिया ऐं किताबी सूरत में इल्मी सूरत में असां ताईं पहुचाया। हीअ क़ीमती ॻाल्हियूं जेकॾहिं असां सम्झंदासीं, ॿुधंदासीं ऐं पंहिंजे ज़िंदगीअ में उन्हनि ते अमल कंदासीं त इहे असां लाइ तमामु घणियूं मुफ़ीद ऐं कारआमद साबित थींदियूं। हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे पुठियां इन्हनि बुज़ुर्गनि जूं, इन्हनि इंसाननि जूं तमामु घणियूं महिनतूं आहिनि। हुन पंहिंजूं समूरियूं ज़िंदगियूं इन इल्मी अकुली पोरीअ में गुज़ारे छॾियूं ऐं उहे असां वटि शयूं मुफ़्त में पहुतियूं आहिनि। लेकिन असांखे इहो बि गवारा न आहे त सिर्फ़ु 2 मिंट कढी 5 मिंट कढी उन्हनि अज़ीम दाना इंसाननि जूं उहे क़ीमती ॻाल्हियूं सिर्फ़ु ॿुधूं ऐं उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कयूं, जिन जे लाइ हुन पंहिंजूं ज़िंदगियूं वक़्फ़ करे इहे शयूं जेके आहे से सहेड़े असां ताईं पहुचायूं। त बग़ैर कंहिं ताख़ीर जे अवां जो वक़्तु वठण जे अचो त हलूं था हज़रत शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जे उन नसीहत जे नुक़्तनि जे तरफ़ जेके तमामु घणो क़ीमती अनमोल आहिनि। यतीम ॿार जे आह खां डिॼ, हुन जे दर्द वारी दाह जो ख़ौफ़ कर। जंहिं माण्हूअ मुसलसल 50 साल नेकी चङाईअ में गुज़ारिया हुजनि त पोइ बि फ़ख़्रु न करे, छो त कंहिं हिकु उणाईअ सबबि सभु नेकियूं चट थी सघनि थियूं। चङे इंसान जो कमु आहे त माण्हुनि जे माल मिल्कियत सां नाजाइज़ हथ चुरांद न करे। जेकॾहिं तोखे सॼी दुनिया जी बादशाही हासिलु हुजे पोइ बि पराए माल मिल्कियत में अखियूं विझी ज़ोरीअ ज़ुल्म सां फॿाइण जी कोशिशि थो करी त तो जहिड़ो सुञो कोई कोन्हे। सियाणू ऐं सभाॻो माण्हू मिसकीनीअ ऐं मुसीबत में मरणु पसंदि कंदो, पर पराए हराम माल खां परे भॼंदो, हराम सां पेट न भरींदो। अॻिते शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह हुक्मराननि लाइ हिदायतूं बयानु कयूं आहिनि। जेकॾहिं मुल्क जे कंहिं हारीअ खां के फोरू गॾु फुरे वञनि त उन मुल्क जे बादशाह खां पुछिजे त तूं माण्हुनि खां उशुर ऐं टैक्स छाजो थो वठी, जॾहिं संदनि हिफ़ाज़त बि नथो करे सघी। मुल्की माण्हुनि जो माल चोर काहियो था वञनि ऐं हाकिमनि जो ज़ोर ढलनि वसूल करण ते आहे त उन मुल्क जी कहिड़ी इज़त रहंदी। कंहिं कमज़ोर मिसकिन सां टकर खाइणु मुड़सी कान्हे। कमज़ोर किविल खां पखी दाणो फुरे वियो त छा थी पियो। रैयत ऐं राज खे हिकु वण वांगुरु सम्झ, उन जी पर घुरल बि त वक़्त ते उन वण जो मेवो मिलंदो, पर ज़ुल्म करे उन वण खे पाणा न पट, छो त उहा वॾी बेअकुली आहे ऐं पाण सां ज़ुल्म करणो आहे। उहे माण्हू पंहिंजे बख़्त ऐं भाग मां नफ़ो हासिलु करे सघंदा आहिनि जेके ज़ेर दस्तनि ते ॾाढ न कंदा आहिनि। तुंहिंजे मुल्क जो को बेवस कमज़ोर हेठि किरी पवे त दिलि में ई ख़ौफ़ रख, मतां हू अलाह आॾो दर्द जी दाह करे ऐं तुंहिंजी दाह ॾिए। जेकॾहिं तूं नरमीअ सां को मुल्क हासिलु करे सघीं थो त लड़ाई जी नौबत न आण, छो त इंसान जे रत जे हिकु क़तरे मथां रोए ज़मीन जी बादशाही घोरे सघिजे थी।